महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जुमे जे ॾींहं खे सभिनी ॾींहंनि जो सरदार फरमायो आहे। फरमायो जुमे जो ॾींहुं ग़रीबनि जो हज आहे। अल्लाह अल्लाह अल्लाह, सोहिणी सिंध जा सुहिणा ग़रीबो, महबूबनि जी तरफ़ां जुमे वारो ॾींहुं ग़रीबनि जो हज क़रार ॾिनो वियो आहे। हिन ॾींहं जूं बरकतूं हासिल करणियूं आहिनि। हिन ॾींहं खे गुनाहनि खां बची गुज़ारणो आहे। हिन ॾींहं जो को बि लम्हो नाफ़रमानीअ में न गुज़ारणो आहे। हिन ॾींहं में को बि अहिड़ो कमु न करिणो आहे जंहिंसां अल्लाह पाक नाराज़ थिए, हुन जा नबी पाक अलैहिस्सलातु वसलाम जिन नाराज़ थियनि। यादि रहे हिन ॾींहं खे नेकिन में गुज़ारणो आहे। हिन ॾींहं में गुस्ल करणु महबूबनि जी मुबारक सुन्नत आहे। हिन ॾींहं में सुरमो पाइणु, तेल हणणु, सुठा कपिड़ा पाइणु, ख़ुशबू हणणु ऐं मस्जिद शरीफ़ में पहिरीं पहुचणु ही ईमान वारनि जूं मुबारक अलामतूं आहिनि। हिन ॾींहं ॾे अल्लाह तबारक व तआला जी जनाब में ख़ूब ज़िक्र करणु, दुआ करणु, हर नमाज़ खे पंहिंजे वक़्त ते जमाअत सां गॾु अदा करणु ऐं इन खां पोइ थी सघे त जुमे वारे ॾींहुं जुमे जी नमाज़ खां पोइ जंहिंजा माउ पीउ दुनिया मां लाॾाड़ो करे विया आहिनि, उन्हनि जे क़बरुनि ते हाज़िरी ॾियणु, मुसलमाननि जे क़ब्रिस्तान वञणु, हुननि जे लाइ सूरह यासीन शरीफ़ पढ़ी ईसाले सवाब करणु, ही पंहिंजे अंदरि ॾाढी बरकतूं रखे थो। ऐं ॿी ॻाल्हि अर्ज़ु करियां तव्हांखे, जुमे वारे ॾींहुं सिज लथे खां पहिरीं वारो जेको वक़्तु आहे न, उहो ख़ासि दुआ जो वक़्तु आहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।